नाज़रीन, सिंध जे तारीख़ी माॻ भंभोर जा क़दीमी आसार गैर क़ानूनी कब्ज़ा थियण जे करे 640 एकड़नि खां घटिजी फ़क़ति 40 एकड़नि जी एराज़ी ते बचिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि सिंध जे क़दीमी तारीख़ी माॻ जे मिटिजण जो ख़तरो दरपेश आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल रशीद पंवर जी हिन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हिते बंबोर में। अचो त हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जा इन बंबोर जे हवाले सां छा वीचार आहिनि। हीअ त तव्हांखे ख़बर आहे सभु त ज़मीन जेका बंबोर जी 640 एकड़ हुई, त 600 एकड़नि ते हिते जेके मक़ामी लैंड ग्रेबर ऐं लैंड माफ़िया हिते कब्ज़ो कई आहे। जेका किले जी ज़मीन हुई, हिन वक़्तु जेका ज़मीन बची आहे असां सिर्फ़ु 40 एकड़ ज़मीन बची आहे, सभु कब्ज़ो करे विया आहिनि। हिते जेका किले जी ज़मीन आहे हाणे उनखे बि कब्ज़े करण जी कोशिशि कई पई वञे। असां सकाफ़त खातो खे असां अपील करियूं था, वज़ीर आला सिंध खे बि असां अपील करियूं था त फौरी तौर नोटिस वठो, जीअं त हे ज़मीन किले जी बचाई वञे ऐं किले जूं रौनकूं बचायूं वञनि। हिते जेके घुमण लाइ माण्हू अचनि था उन्हनि खे तमामु मायूसी थी थिए। अॻु में तव्हांखे ख़बर आहे त हिते सकाफ़त खाते वारनि आलमी कॉन्फ्रेंस पिणु कई हुई, उन में वॾा वॾा ऐलान बि कयूं त हिते जेको बंबोर जो कमु कयो वेंदो, स्विमिंग पूल या हिते बाग़ लॻायो वेंदो। पहिरियां हिते तक़रीबन 35 एकड़नि ते बाग़ बि हूंदो हुयो। हिते उन बाग़ बि बिल्कुलु जंहिंमें हज़ारे मेवा बि लॻल हूंदा हुआ, हर तरह जा हिते सहूलियत हूंदी, पाणीअ जी हर जेको घुमण लाइ ईंदो उनखे सहूलियतूं बि हूंदियूं हुयूं। हाणे उहो बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं आहिनि। जेके लैंड ग्रेबरनि जेके लैंड माफ़िया कब्ज़ा करे ज़मीन जेके किले जी गिड़काए विया आहिनि। बिल्कुलु असां हिन वक़्तु भंबोर ते मौजूदु आहियूं, जेको सिंध जो हिकु तारीख़ी माॻ रहियो आहे। हिन तारीख़ी माॻ ते ॿियूं त सहूलियतूं सकाफ़त खाते या सिंध हुकूमत पारां न ॾिनियूं हुयूं, पर जेकी हितां जी 640 एकड़ जेकी जनरल ज़िया जे दौर में ज़मीन हुई, उहा हिते लैंड ग्रेबरनि कब्ज़ा खोरनि कब्ज़ा करे हिन वक़्तु वञी 40 एकड़ बचाई आहे, जंहिं सबबि तारीख़ी माॻ जी सूंहं पिणु ख़राबु थी रही आहे। असीं वस वारनि खां, सकाफ़त खाते खां ऐं ॿियनि आला इदारनि खां इहा अपील था कयूं त भंबोर जी जेकी ज़मीन कब्ज़ो थी आहे, इहा ज़मीन लैंड ग्रेबर कब्ज़ा खोरनि खां छॾाए ऐं भंबोर जी सूंहं बहाल कई। भंबोर शहर की तारीख बहुत कदीमी है। यहाँ पे अगर देखा जाए तो ये टूरिज़म के लिए बहुत ही बेहतरीन जगह है। यहाँ हम जो है मेरा ताल्लुक जो है कोयटा से है और मैं कोयटा से यहाँ आया हूँ घूमने के लिए, और यहाँ घूमने के लिए बहुत ज़्यादा मकामात मौजूद हैं और इसकी तारीख भी इतनी कदीम है जितनी जो है इंडस वैली की तारीख कदीम है। तो हमें चाहिए, सिंध गवर्नमेंट को चाहिए कि यहाँ पर जो है वसाइल को कारआमद लाते हुए कुछ काम करे और यहाँ पर जो है कुछ डेवलपमेंट पे काम किया जाए, ताकि यहाँ के जो बाहर से आने वाले टूरिज़म के लिए जो लोग आते हैं उनको यहाँ पे जो है फैसिलिटीज़ मुहैया की जाए और यहाँ का जो विरसा है, कदीमी विरसा है, वो आने वाली नस्लों तक भी जो है आगे बढ़ता रहे। मां हिते आयो आहियां घुमण, मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं तारीख़ी शहर आहे। ऐं पहिरीं ज़िया जे दौर में इहे 600 एराज़ी हुई, 600 एकड़ न एराज़ी हुई, हींअर 40 एकड़ एराज़ी ते महदूद कयो वियो आहे। मां अपील कयां थो गवर्नमेंट खे त हिते जेको आहे कुझु सहूलियतूं ॾिनियूं वञनि, हिननि खे डेवलप कयो वञे, ताकी असांजे जेके अचनि था घुमण फिरण साथी दोस्त, उन्हनि खे ॾाढो मज़ो अचे। हींअर बि मां सां कुझु दोस्त आयल आहिनि, उहे बि तव्हांखे इंटरव्यू ॾींदा, वधीक तव्हांखे ॿुधाईंदा। मां इहो ई चवणु चाहियां थो, महिरबानी, थैंक्स यू। कैमरा टीम राजा मला सां गॾु अब्दुल रशीद पंवर, मेहरान टीवी न्यूज़, गारो।